अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो GM न्यूज़ ख़बरनि जी अपडेट। ये सिलसिले खे अॻियां वधाईंदे तव्हांखे मातली खां ख़बर ॾींदा हलूं। मातली असांखे रिपोर्टर अब्दुल जब्बार जत रिपोर्ट करे वई तलके टंड गुलाम हैदर जे ॻोठ सूमार जत जे रहवासियुनि जो 62 जवाबदार गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ सिंध प्रेस क्लब मातली अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो करे मीडिया सां ॻाल्हाईंदे ज़ुबैर ऐं हसनैन जत चयो त कुझु ॾींहं पहिरीं मातली जे कश्मीर बिरादरी जा कुझु औबाश छोकिरा असांजे पीरसन चाचे जेको ज़हनी तौर ते मेंटल पुण आहे जी छेड़छाड़ करे रहिया हुआ। असांजी मना करण ते असां सां विड़ी पिया, खंजर ऐं चाकू हणी असांखे सख़्तु ज़ख़्मी करे विधो। उन बैदि असांखे फ़ौरी तौर ते अलका अस्पताल टंडो गुलाम हैदर खणाए विया, जितां असांखे हैदराबाद रेफर कयो वियो। अहिड़ी रिपोर्ट टंडो गुलाम हैदर थाणे ते पिणु दर्ज कराई आहे, पर टंडो गुलाम हैदर पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार करण लाइ तयारु न आहे। ईअं लॻी रहियो आहे त जवाबदार बासर हुजण करे शायदि पुलिस ॾियो वस नथो पहुचे या वरी ॾेती लेती वस पुलिस ख़ामोशी तमाशाई बणियल आहे। हिननि IG सिंध DIG हैदराबाद ऐं SSP टंडो मोहम्मद ख़ान खां अपील कई आहे त बासर जवाबदारनि खे गिरफ़्तार करे असां इंसाफ़ कयो वञे। मातली खां असांखे रिपोर्टर अब्दुल जब्बार जत रिपोर्ट करे वधीक ख़बरनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो GM न्यूज़।